अधे टुकड़े जे लाए झेड़ो कोने को बल्कि दुनिया जा मुसलमान दसण चाहिन था त बैतुल मुक़द्दस मस्जिद अक़सा उहा सरजमीन जेके अल्लाह कुरान में मुक़द्दस करार दिनो आहे। हिन सरजमीन ते सरवर कायनात हजरत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे सफ़र जो आगाज़ कयो, जेको रूहानी सफ़र हुयो, जेको मेराज जो सफ़र हुयो। आयो हो उन आलमी आवाज़ एतिरो त बुलंद थियो जो इन पूरी इस्लामी दुनिया में फ़लस्तीन जे हिमायत जे लाइ ऐं जेका फ़लस्तीन जे ख़िलाफ़ रियासत है, जेका सेहूनी रियासत आहे, उन जा जेके मज़ालिम जेके ज़ुल्म आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ ऐं हक़ ऐं बातिल जे लाइ हिकु मार्को बणिजी वियो। इस्राईल ते, अमेरिका ते